मशडे साईं तू मशडे आओ जिया तुझे आसरे सभई पारू सूरजूं एक लहज़े मंझलटे एक तू न मोहम्मदे बियो लोक मटियो ता घोरियो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब। अज 14 शवाल हाजी साईं बाबा जी अल्लाह वधायो भंड साईं जे घर में महबूब जी लख सलवात थी आ। ओ मौला अज जो हाजी साईं जो खैर नबी साईं जे सदके हजरत अमीर हमजा जे सदके हाजी साईं जो अॼो को खैर एडो के ढाई कोरट फैज़ मोहम्मद साईं भंड जो खैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला हाजी साईं के साईं जे सभिनी पुटन के न्याणन के सभिनी घर वारन के बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। मौला इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में पोखुन में खजन में माल रिज़्क़ में बरकतूं अता फरमा। ओ मौला हाजी अल्लाह वधायो साईं बाबा जे जेके भी दिलनि में चॉइस तमन्नाऊं आहिनि साईं जूं वे सभई पूरियूं फरमा। फैज़ मोहम्मद साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। रब नबी साईं जे सदके अल्लाह यार फुल पोटो साईं के ऐं जे बचड़नि खे आबाद फरमा। ऐं साईं बाबा जी साईं गुलाम रसूल मंगी साईं जा बचड़ा क़यामत ताईं आबाद फरमा। रब फ़लस्तीन जी मदद फरमा। इमाम हसन हुसैन जो वास्तो थी ऐं अमीर हमजा सरदार जो वास्तो थी फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा। फ़लस्तीन जो जेको दुश्मन आहे इसराइल उन खे निस्तो नाबूद फरमा। महबूब जी उम्मत खे फ़िरका वारियत खां बचा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।